अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंधी न्यू फिल्म जेका अपकमिंग इन ईद ते रिलीज़ कई वेंदी जंहिंमें कहिड़ा कहिड़ा अदाकार हूंदा हिन वीडियो में तव्हांखे ॾसंदासीं त हिन फिल्म जे बारे में ज़ुल्फ़कार बुर्दी हिकु वीडियो पैगाम जारी कयो आहे जेको वीडियो पैगाम तव्हांखे हिन वीडियो जे आख़िर में ॾसींदासीं त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा रहंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त ज़ुल्फ़कार बुर्दी चयो आहे त नाक नाले फिल्म जेका जंहिंजी शूटिंग हली रही आहे हुनजी काफ़ी शूटिंग कंप्लीट थी चुकी आहे जेका हिन ईद ते रिलीज़ कई वेंदी जंहिंमें ज़ुल्फ़कार बुर्दी हीरो जो किरदारु अदा करे रहियो आहे हुन खां अलावा एस भट्टी जेको विलन गुंडे जो किरदारु अदा करे रहियो आहे हुन खां अलावा हिन में आज़म मेंगल निसार शाह ऐं ॿिया बि केतिरा ई सिंध जा बहितरीनु अदाकार शामिल आहिनि त अचो तव्हांखे उहो वीडियो ॾिसूं जेको ज़ुल्फ़कार बुर्दीअ वीडियो पैगाम जारी कयो आहे। टेलीफिल्म नाहक जी शूटिंग 26 खां शुरू थी रही आहे ऐं 27 ते असां रिकॉर्डिंग ते पहुचूं था पिया उस्ताद मोहम्मद जंहिंजो डायरेक्टर आहे फाइक अली मंगसी साहब ऐं हिन फिल्म जी कहाणी तमामु सुठी आहे।